अचो त लतीफ़ साईं खे ईअं पढ़ूं जीअं अॻे कॾहिं न पढ़ियो वियो आहे। महिरबानी करे चैनल सब्सक्राइब करियो। ॾुखीअ ॾमर न बुखीअ खिल न हुजे, उघाड़ीअ विहां वियो वीचारीअ विसरी। ॾुखीअ लाइ ॾमर कोन्हे, बुखीअ खां खिल नथी निकिरे। ससुईअ वीचारीअ खां त विहां ख़ुशियूं ई विसरी वयूं। मुश्किलें इतनी पड़ी कि आसां हो गई। रोज़ानो जी बुनियाद ते नवां ॾुख ॾिसंदड़ लाइ ॾमर का वॾी ॻाल्हि नाहे, हू ॾुखनि जो आदी थी वियल आहे। हिक पेनुअ फ़क़ीर घोड़ी वरिती, कंहिं चयसि उहा चंडरी निभागी अथई। तंहिं ते फ़क़ीर वराणुसि त पिना त अॻ में ई अथो, बाक़ी हीअ मूंसां ॿियो कहिड़ो निभाउ कंदी। सो ॾुख ईंदा रहनि त उन्हनि जी शिदत घटिजी वेंदड़ हुजे थी। हू रोज़ानो जी ज़िंदगी ईअं ई मामूल वांगुरु पियो गुज़ारींदो। बाक़ी बुख जो मामिलो अलॻि आहे। इंसानी ज़ुल्मनि मंझां ॿिए खे बुखियो उञो रखणु, उन खां खिल खसे छॾे थो। पिरीअ जे वञण खां पोइ हूअ उघाड़ी थी पई। पिरीं जेको ढुक हो, छपर छांव हो, उन जे वञण शर्त हीअ उघाड़ी थी वई। उघाड़ीअ खां ख़ुशियूं विसरी वयूं। जंहिंसां ख़ुशियूं हुयूं उहो ई न रहियो त ख़ुशियूं कीअं थींदियूं।